अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। डीसी मीरपुर ख़ास पारां अचानक रात जो सिविल अस्पताल जो दौरो कयो। अस्पताल में डॉक्टरनि जो गैर हाज़िर हुअण सां गॾोगॾु सफ़ाई सुथराई जो निज़ाम पिणु दुरुस्त न हो, जंहिं डीसी मीरपुर ख़ास कावड़ जो इज़हार कंदे ॿुधायो त सिविल अस्पताल में रात जो स्टाफ कोन्हे, दवाउनि जी खोट आहे। मरीज़नि खे दवाऊं ॿाहिरियनि प्राइवेट स्टोरनि तां वठणियूं पवनि थियूं ऐं सफ़ाई सुथराई न हुअण जे बराबरि आहे। जॾहिं त मरीज़नि खे टाइम सां मानी कोन थी मिले। हुन चयो त जेका मानी ॾिनी वञे थी सा गैर मयारी आहे। डीसी मीरपुर ख़ास मरीज़नि सां मुलाक़ात कंदे चयो त सिविल अस्पताल जो निज़ाम दुरुस्त करण ते जल्द असां नोटिस वठंदासीं ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खयो वेंदो।